लाड़काणो दिलबर शाह की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो PTLF मरकज़ी अगवाणनि जे सॾ ते GBPS ॾतल अबड़ो तालका कंबर में सिंधु दरिया ते गैर क़ानूनी केनालनि ख़िलाफ़ सीनियर अदाकार डायरेक्टर ऐं बहितरीन तबे जे मालिक अब्दुल अबड़ो जी अगवाणी में शागिर्दनि उस्तादनि सख़्त एहतजाज कयो जॾहिं त सीनियर समाजी ज़हन रखंदड़ उस्ताद अब्दुल अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी ई सिंध जो जियापो आहे। सिंध जो पाणी ते धाड़ो हण न ॾिबो 6 केनाल असांखे मंज़ूर न आहिनि।